अंब जोगी मौसीक़ी जी दुनिया जो हिकु मुनफ़रिद नालो हो। हिन जे ढोलक वारे फ़न में हिकु अजीब रचाव हो। अंब जोगी हिकु ब्रांड हो, आहे ऐं रहंदो। रागी सां गॾु स्टेज ते वेहंदो हो त तक़रीबन पिंडाल हिन जे हथनि जी चुरपुर ऐं कलाई जे आर्टिस्टिक उथलाउ ऐं रवानगी ते रक़्स कंदो हो। असां केतिरनि ई प्रोग्रामनि में माण्हुनि खे हिन जे फ़न में एॾो त महू ॾिठो जो उन्हनि खे साह खणण वारी आदत विसरी वेंदी हुई ऐं ढोलक जे ठेके या सम जे पूरे थियण ते वाह वाह चई पोइ ओनो साह खणंदा हुआ। कई भेरा रागी ते घोर करण बदिरां ऑडियंस वारा अंब जोगीअ ते पंहिंजा पर्स ख़ाली करे छॾींदा हुआ। रागी ॾिसंदे रहिजी वेंदा हुआ। हू स्टेज ते पंहिंजे फ़न जो बादशाह हो। सिंध में जंहिं क़बीले सां हिन जो तालुक़ु हो, इन क़बीले खे बहितरीन सुञाणप ॾियारण, तालीम ऐं फ़न सां सलहारण वारो कमु सोढे जोगी ऐं अंब जोगी जी महिनतनि खां सवाइ नामुमकिन हो। अॼु सिंध जो ई महबूब रिदम नवाज़ अंब जोगी विछड़ी वियो आहे। सिंध जो हिकु वॾो नुक़सानु थियो आहे। अंब जोगी खे सिंध सदाईं यादि रखंदी।